सांगड़ में रोलू कुतन जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुतन एक हफ़्ते में एक मासूम नींगर समेत 3 ॼणनि खे ॾाढी ज़ख़्मी करे छॾियो, जिन मां हिक जी हालत ख़राब हुजण करे खेनि नवाबशह अस्पताल रेफर कयो वियो। अॼु सुबुह सांगड़ में ख़ास रोड वटि 8 साला नींगर बुरहान खे रोलू कुतन हमलो करे ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे सांगड़ सिविल अस्पताल पहुचायो वियो, जिते नींगर खे वैक्सीन करण बाद डॉक्टरनि पारां खेनि नवाबशह रेफर कयो वियो। इन मौक़े ते नींगर जे पीउ इफ्तिखार अहमद म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन जे नाअहलीअ ख़िलाफ़ एहतजाज करे मीडिया अॾो दाहींदे चयो त सांगड़ म्यूनिसिपल बल्दिया जे हर महीने करोड़ रुपया बचत हूंदे बि सांगड़ शहर में किथे बि कुता मार मुहिम शुरू न थी सघी आहे, जंहिं सबबि सांगड़ शहर जी गली घटियुनि में 100 जी तादाद में रोलू कुता घुमी रहिया आहिनि, जेके आए ॾींहुं स्कूली शागिर्दनि ऐं मासूम ॿारनि ते हमलो कनि था। हुन वधीक चयो त अहिड़े वाक़िए खां पोइ मां सांगड़ थाणे ते बल्दिया अमले जे नाअहलीअ ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण पहुतसि, पर पुलिस खेसि दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। हुन वधीक चयो त रोलू कुतनि जे ॾाढ़जण बाद मुंहिंजे मासूम पुट जी हालत ख़राब थींदी पई वञे, जेको हिन वक़्तु नवाबशह अस्पताल में दाख़िल आहे। हुन चयो त आला इख्तियारी नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।